Ya puedo no. सब इदारा पीपल्स पार्टी ख़त्म करे छॾिया हाणे अची असांजी ज़रायत खे हिननि वरितो आहे हाणे कॾहिं पाणी हिते न ईंदो असांजी ज़मीनूं बंजर थी वेंदियूं असां जेके बि सिंध जा माण्हू आहिनि ऐं सिंध जे माण्हुनि जो औलाद जो मुस्तक़बिल आहे उहो तबाह थी वेंदो असां सिंध जे माण्हुनि खे अपील था कयूं त महिरबानी करे निकिरो रोडनि ते ऐं हिन जेको ज़रदारी लीग जेको सिंध सां ज़ुल्म कयो आहे हाणे आख़िरी हरबो ज़रायत आहे उहा असांजी तबाह कई थी वञे असां सिंध जे माण्हुनि खे अपील था कयूं त आला हज़रत पीर साईं सरदार जो हुकुम ते ॿाहिरि निकिरो ऐं पंहिंजो हिन ज़रदारी जे ख़िलाफ़ सभु आवाज़ हिकु बणिजी वञो तव्हां सभिनी जी महिरबानी अॼु असां ही एहतिजाज पीर साईं पघारी जे सदके लबे कंदे ज़ुल्म कयो ज़ालिमनि सिंध सां छा असरु कयो अथऊं टोटल असांजा इदारा तबाह थी विया आहिनि हाणे असांजी ज़रायत रही आहे हाणे आख़िरी वार ज़रदारी असांजी ज़रायत इहा ज़रायत जेको वार करे थो हिनखे न करणींदासीं आला हज़रत पीर साईं सरदार जे हुकुम ते अॼु नंढे पैमाने ते गवर्नमेंट ॾींदी करे 200 खरब रुपया हुनजे लाइ पहिरें फेज़ में बजट रखी वई आहे सिंधु दरिया ते धारे हुनजे आहे सॼा हिन सिस्टम ठाहे छॾिया पाकिस्तान में दिल्ली फंक्शनल सरकार हिकिड़ो वर्कर बि जेका आहे त
हवाले हाणे अलाह ने करे पार्टी जा